बिबरकते इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुसलमानों इश्क़ मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा पढ़ायो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गमगीन दिल के शाद कर हे करचिया सैयदा सीना साजा साफ कर। बिटदड़ी फरमायो त अहद अहमद पाण में विचामीम फरक आहे मुस्तगरक आलम इसरार में। सुभान अल्लाह। पर जे पोखणी अथई त पोख न तवी दई मुंद चढ़ी। सुभान अल्लाह। ओ अदा पोखणी अथई त पोख न तवी दई मुंद चढ़ी। पानी बथी दुई पोयरो पोए सुकी थी दुई सोक जिथ लुणदो सारो लोक उते सिकंदियां हिकड़े संगलए। आबे मिसल महबूब हक खलकी खुदा जहलए खलक खादिम सदर जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। सुभान अल्लाह। नूरी हुजण जो हिय निशान आयात रोशन थियो जहान। चमकिया ज़मीनो आसमान कशफत जाब जमालिही। आनूर आका दर असल नूरी सदर सारो नस्ल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमीओ खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आम पढ़ दो सला तो सलाम आम। हिय विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। मुसलमानों इश्क़ मोहब्बत सा पढ़ायो या रब सल्ले अला करीमना हमदई सलात खां बाद में स्टेज ते बैठल उलमाए दी वकार सना खान मुस्तफ़ा आई मुझे मौला अली मुश्किल कुशा जी सुन्नत अदा करण वारो हेठ वेहण वारो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों सब खां पहिरीं मां आले सुन्नत व जमायत इन अवां जे शहर जे दोस्तन खे मुबारकबाद पेश तो कयां। जन
मदीने जे ताजदार जे ज़िक्र जी महफ़िल सजाई आ। मुसलमानों हिकड़ी गाल याद रखो त जे जगह ते अल्लाह ऐं उन जे हबीब जो ज़िक्र थींदो आ उन जगह खे ॿियूं जगहूं मुबारकूं ॾींदियूं आहिनि। अॼु तव्हां हिन ॻोठ में रहण वारो वॾा ख़ुशकिस्मत ऐं ख़ुश नसीब हो जो अॼु हिन तव्हांजे शहर खे सभु शहर मुबारकबाद पेश पिया कनि। पर मुसलमानों हिकड़ी ॻाल्हि याद रखो, मां जो ज्यादा टाइम न वठंदुसि, चंद मोहब्बत जो ॻाल्हियूं अर्ज़ गुज़ार करे पंहिंजी गुफ्तगू खे ख़त्म करे आख़िर में उन पालणहार खां दुआऊं पिनंदासीं जंहिं अल्लाह आसमान छत करे बनायो, ज़मीन विछाणो करे ॾिनाई, ला तइदाद नेमतुनि सां नवाज़ई। ऐं याद रखो मुसलमानों, पूरी काइनात जे अंदर जल्द खां जल्द जेकॾहिं का राज़ी थियण वारी ज़ात आहे तो उहा मिठड़े मालिक जी ज़ात आहे। ऐं मां हिकड़ी ॻाल्हि ॿी बि तोखे चवंदो हलां, जलसा वाइज़ तकरीरूं ॿुधी ॿुधी ऐं करे करे हिन उम्र खे पहुता हूं। कुर्बान वञा इमाम रूमीअ जे उन फरमान तां, चवे थो ए इंसान ॾाढ़ी तोखां बाद में पैदा थी आ, उहा त अच्छी थी चुकी आ, तूं कॾहिं अछो थींदे। मां पंहिंजी तकरीर जेकॾहिं इन जुमले ते ख़त्म कयां, सच पुछो तो मां हक़ अदा करे छॾियमि। पर छा कयूं, असांजो मुआशरो, असांजे माण्हुनि जी तबियत नारा ब अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, ब अल्हम्दुलिल्लाह। पर दोस्तों मां हिकड़ी ॻाल्हि तव्हांखे गुज़ारिश तो कयां त अॼु जज थी करे न ॿुधजां, अॼु पंहिंजे ज़हन खे ठाहे वेह त जेकी चंद ॻाल्हियूं मुहब्बत जो ॿुधंदासीं उन जे मथां अमल बि करे ॾेखारींदासीं। सिर्फ़ गुफ़्तार जा गाज़ी न बल्कि किरदार जा गाज़ी बणिजी ॾेखारियो। मदीने जे ताजदार जी सॼी ज़िंदगीअ जो मुतालो कयो त जेके बि काफ़र मुसलमान बणिया मुस्तफ़ा जो किरदार ॾिसी मुसलमान बणिया। सिर्फ नारन सां कम न हलंदो, सिर्फ ॻाल्हियुनि सां कम न हलंदो। ए मुसलमानों, अॼु हिन पुरफितन दौर में, अॼु हिन दज्जाली दौर में जेकॾहिं ज़रूरत आहे त मुस्तफ़ा जे किरदार वारी ज़रूरत आहे। मदीने जे ताजदार नबुवत जो ऐलान फरमायो। कुछ ॾींहं गुज़रिया, रात जे टाइम ते मक्कतुल मुकर्रमा जे हिकड़े गलीअ मां संदन जो गुज़र थियो। ए मुसलमानों, ए दिल पर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो, हिकड़े घर मां रोइण जो आवाज़ पे आयो। मदीने जे ताजदार जेके पंहिंजी उम्मत खे खिलाइण आया हा, पंहिंजी उम्मत जा कम ख़त्म करण जे लाइ आया हा। ए मुसलमानों, इंसान त अॻ में बि हुया, पर मदीने जे ताजदार जे अचण जो हिकड़ो मक़सद इहो बि हो त इंसाननि में इंसानियत अची वञे, माण्हुनि में माण्हू अची वञे। जेके इंसान न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हा, घर वारनि जा हक़ अदा न कंदा हा, पाड़े वारनि जा हक़ अदा न कंदा हा। ख़ुदा जे वास्ते मुसलमानों, मुंहिंजे नबीअ जे ज़िंदगीअ जो मुतालो कयो, मुंहिंजे नबीअ जी तारीख़ खे पढ़ो, मुंहिंजे नबीअ जी सीरत खे पढ़ो। उन घर मां रोइण जो आवाज़ आयो। दिलबर हबीब उन घर जे दर ते बीही रहिया। दरवाज़ो खड़कायो, आवाज़ न आयो। उन रोइण जे आवाज़ में तेज़ी ईंदी वई। पाण उन रोइण जे करे उन घर में दाख़िल थिया। छा ॾिसण त हिकिड़ो शख़्स आहे जेको रंग जो तमामु घणो कारो आहे, भर में ढेर सारी जब पई आहे। दिल पर हबीब खे सुञाणे कोन थो, इहा ख़बर न अथसि त हे को आमना जो लाल आहे। चो सुभान अल्लाह।
आले सुन्नत व जमात वारन तमा के अदा इए दावत ॾिनी हूंदी त अचो अॼु मुस्तफ़ा जो ज़िक्र थींदो। सुभान अल्लाह। आत कयूं के दिलदार जो ॻाल्हियूं आमना जी जल जे लाल जूं ॻाल्हियूं आत कयूं के लजपाल जूं ॻाल्हियूं। अदा जेकॾहिं ॻाल्हि वणे थी त सिंधी में तो पढ़ा तूं बि महबूब जी तारीफ़ में चवरा आत कयूं के लजपाल जूं ॻाल्हियूं आमना जी जल जे लाल जूं ॻाल्हियूं आत कयूं के लजपाल जूं ॻाल्हियूं। जो सुभान अल्लाह। आत कयूं के लजपाल जूं ॻाल्हियूं। मदीने जा ताजदार तवज्जो उन घर मां रोइण जो आवाज़ पे आयो। हबीबन के सुञाणे कोन थो। हबीब पुछन था छाजे करे थो रोए के साईं केई आंदा हिन पुछा करे हलिया वेंदा हिन। केर बि ज़ख्म जे मथां मरम रखण जे लाइ तैयार कोने को पर उनखे इहा ख़बर कान ही त हे सोणो नबियन जो सरदार पाण पुछो सरो छाजे करे थो जे साईं हिकड़े अहिड़े ज़ालिम जो गुलाम हां जंहिंजो सॼो ॾींहुं बकरियूं चारींदो हां। रात जे टाइम ते ढेर सारो अन्न ॾेई वेंदो आहे। सॼी रात इहो अन्न पीअंदो आहियां। रोवां पंहिंजी क़िस्मत ते थो त कहिड़े ज़ालिम जे वर चढ़ी वियो आहियां। ए मुसलमानो ए दिलबर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो दिलबर हबीब वापसि पे थिया त पुठियां इहे लफ़्ज़ चवण लॻो मां अॻे चयो हुअमि त पुछण वारा तमामु घणा आहिनि पर ज़ख्म जे मथां को बि मर ॻाइण वारो कोन्हे को। ए मुजादा ए दिलबर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो आमना जो लाल सिद्धो पंहिंजे घर आया। खीर बि खयाऊं माखी बि खयाऊं खजूर खणी वरी उन्ही साॻे घर में आया आहिनि। जॾहिं खीर प्यारनि था खजूर खाराइनि था उनजे अखियुनि मां पाणी वही थो अचे। ॿुधो ए मुसलमानो नबियनि जे सरदार जे किरदार खे पढ़ो नबियनि जे सरदार जी तारीख़ खे पढ़ो। ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम मुसलमानो आमना जा लाल था फरमाइनि तो तूं आराम कर अॼु तुंहिंजे तरफ़ां सॼी रात असां था चंड खे हलायूं। अज जेकॾहिं तूं ऐं मां मौलवी के मदरसे में पढ़ाईंदड़ बि हुजूं जेल ते हथ ॾेई बीही रहंदा आहियूं कम तालिबनि खां वठंदा आहियूं कम नंढेरनि खां वठंदा आहियूं क़ुर्बान वञा मुस्तफ़ा जे किरदार तां। ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम मुसलमानो जेकॾहिं हुकुम कनि त जबल सोना थी पवनि जे पंहिंजे अशद आंगुर जे इशारे सां चंड ॿ टुकड़ा करे मुस्तफ़ा जे झोलीअ में अची किरी पियो। पाण फरमाइनि था तो तूं आराम कर अॼु असां तुंहिंजे तरफ़ां सॼी रात चंड खे था हलायूं। पहिरीं रात में ये थियो ॿी रात में ये थियो ॿी रात दिलबर हबीब आमना जा लाल जंहिंजे सदके अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन पूरी कायनात खे बनायो आहे। ए मुसलमानो सिज बद में चंड बद में ज़मीन बद में आसमान बद में सभ खां अव्वल अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नूर मां दिलबर हबीब जे नूर खे पैदा करण फरमायो। चो सुभान अल्लाह। चंद्र सितारा पोइ थिया अव्वल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोइ थिया अव्वल मुझो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया अव्वल मुझो महबूब हुयो। सुभान अल्लाह। पैगंबर जॾहिं रात टी पूरी थी त उन जी अख खुली दिलबर हबीब उथिया मुस्तफ़ा करीम जे बाह में हथ विझी तवज्जो सां ॿुधजां हथ विझी पुछे तो सोना तूं केरु ही मुंहिंजे सॼे ज़िंदगीअ जा थक लाहे छॾी। हबीबन फरमायो त मां उहो मुहम्मद आहियां जे नबुवत जो ऐलान कयो आहे।
अदा मोहम्मद नालो वणे थो जंहिंखे वणे थो हथ मथे करे नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद यार ॾाढो प्यारो उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो हर मोमिन तां माफ़ मुझारो अर्शी फर्शी सदके सजण जे परवर क्या पैदा परवर क्या पैदा रोशन उन जे नूर मझा थियो सिज चंड तारो जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो सुभान अल्लाह पाण फरमायो त मां मोहम्मद जे नबुवत जो ऐलान कयो जे साईं उहे तव्हां आहियो पाण फरमायो हा उहो मोहम्मद मां आहियां त बेसाख्ता लफ़्ज़ चवण लॻो त कूड़ा हिन मके जा काफ़र जेके तुंहिंजे लाइ था चवनि त शाइर आहे उहे कूड़ा आहिनि तूं अल्लाह जो सचो रसूल आहे हाणे तुंहिंजे ज़हन में इहो ज़रूर सवाल उथियो हूंदो त इहो हुयो केरु अॼु दुनिया उनखे सुहिणे बिलाल जे नाले सां यादि कंदी आहे ए मुसलमानो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इश्क हज़रत बिलाल जी मोहब्बत हज़रत बिलाल जो प्यार जेकर ॻाल्हि खुली आहे त पूरो करे छॾिया मदीने जे ताजदार जो जॾहिं ज़ाहिरी विसाल थियो हज़रत बिलाल मदीने जे घिटियुनि में रोईंदो पियो वते हर माण्हू खां पुछा कंदो पियो वते त मुंहिंजो महबूब तव्हांखे किथे नज़र आयो आमना जो लाल तव्हांखे किथे नज़र आयो ए मुसलमानो पाण त रोए पियो पर जंहिंखां पुछे पियो उनखे बरोवारे पियो छॾे ए मुंहिंजा अदा ए दिल पर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु दिल पर हबीब जन जॻहुनि ते वेहंदा हा जन जायुनि ते वेहंदा हा मस्जिद नबवी में वेहंदा हा उहे जॻहूं ख़ाली न पियो ॾिसी सघे मदीने खे छॾे वापस शाम मुल्क हलियो वियो वा ए मुंहिंजा अदा ए दिल पर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो ज़िंदगी जा केतिरा ई साल गुज़री विया रात जे टाइम ते बिलाल सुतो पियो वा मदीने जा ताजदार ख्वाब में था अचनि एड़ी मोहब्बत कर न तुझा मुझा ठल्ला हिन नारा त गुलाम ये रसूल में मौत भी कबूल है अदा तुझो सिर न खपे तू सिर्फ मुस्तफा जे किरदार वारो किरदार अपना तू सिर्फ पांजी जिंदगी खे मुस्तफा जी इताअत गुजार तू रुगो कूड़ न हण तू रुगो किलाऊ न कर तू रुगो गीबतू न कर हसद साड़ पुख्त कीनो न कर तो तुझे दुनिया में भी बेड़ो पार थी विंदो त आखिरत में भी बेड़ो पार थी जो सुभान अल्लाह मदीने जा ताजदार ख्वाब में आया ए बिलाल असा के छड़े काडे हलियो वयो बिलाल निंड मां उथो पांजी सवारी तैयार की सिद्धो मदीने पाक जो रुख की जरा मदीने पाक पहुतो बा मदीने जी गली गली में हो आवाज हो तो वो बिलाल आयो बा जेको मुस्तफा जे टाइम ते आजान चवंदो हो ए मुसलमानो तारीख लिखे थी त पर्देदार औरतूं ब बिलाल के ॾिसण जे लाइ बाहर निकरी आयो हज़रत बिलाल के सा सलाम कोन थो करे के सा कलाम कोन थो करे सिद्धो दिल पर हबीब जे रोज़े ते तो अचे रोई करे अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं तमा पांजे आशिक के घुराए करे पाण पर्द पोश थी विया आहियो
बेहोश थी करे किरी थो पवे। हज़रत बिलाल के भाकुरन में खणी मस्जिद नबवी में खणी था अचन, पानी जा छंडा था हणन। बिलाल अख खोले छा ॾिसे त मथां हज़ारनि जो हुजूम बीठो वा। सुने बिलाल के ॾिसण जे लाइ, मदीने वारे साईं जे आशिक़ के ॾिसण जे लाइ हिकिड़ो बुढड़ो उथी तो बीहे, अर्ज़ तो करे ए बिलाल अॼु असांजे भागन में आयो बि आहीं त मुस्तफ़ा जे टाइम वारी आज़ान ॿुधा। हज़रत बिलाल जे अखियुनि मां पाणी वही आयो। जे उहा आज़ान मां हाणे नथो चई सघां, छो त मां जॾहिं आज़ान चवंदो हुम अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो हुस, मुस्तफ़ा मिंबर ते साम्हूं वेठा हूंदा हा, हाणे मां आंगुर कंहिं ॾे खणा। पर मुंहिंजा अदा मदीने वारनि माण्हुनि में बि मोहब्बत हुई, मदीने जे माण्हुनि में बि प्यार हो, मदीने जे माण्हुनि में बि इश्क हो। हिकिड़े सलाह ॾिनी, जेकॾहिं तव्हांखे बिलाल खां आज़ान ॿुधणी आहे, हसनैन करीमैन खे वठी अचो, उन्हनि खे बिलाल कॾहिं बि जवाब न ॾींदो। मौला अली जा बचड़ा मञींदो ई मौला अली खे, जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो हथ मथे करे, जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो हथ मथे करे, जंहिंखे पुल तां हलणो आहे पार उहो हथ मथे करे, मौला अलीअ सां प्यार उहो हथ मथे करे। जो सुभान अल्लाह, हसनैन करीमैन खे वठी अचो। इमाम हसनैन करीमैन हुकुम कंदसि, बिलाल उन्हनि खे जवाब न ॾींदो। केर हसनैन करीमैन? जेके मुस्तफ़ा जी झोलीअ में पलिया, मुस्तफ़ा जे गुलनि ते रांदि खेॾिया। ए मुसलमानो, ए दिल पर नबी जे मथां कलमे पढ़ण वारो इमाम हसनैन करीमैन आया आहिनि। हज़रत बिलाल वॾे अदब सां उथी बीठो। कुर्बान बिलाल, मुस्तफ़ा जे बचड़नि जो अदब। हज़रत बिलाल इमाम हसनैन करीमैन जे पेशानी के चुम्मी ॾेई ऐं हथनि खे चुम्मी ॾेई इमाम हुसैन आली मक़ाम तो फरमाए, बिलाल अॼु नाना जे टाइम वारी आज़ान त ॿुधा। हुकुम थियो, हज़ारे माण्हू, मां अर्ज़ कई न पर्देदार औरतूं बि ॿाहिरि निकिरी आई। हज़रत बिलाल आज़ान शुरू कई। जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह ते पहुतो, अखियूं खोले ज़ाहिरी साम्हूं मुस्तफ़ा नज़र न आया, सॼे ॾिठई नज़र न आया, खॿे ॾिठई नज़र न आया, पोइते ॾिठई नज़र न आया। हज़रत बिलाल बेहोश थी करे किरी थो पवे। ए मुसलमानो, हिकिड़ो ॾींहुं न, ॿ ॾींहं न, 3 ॾींहं हज़रत बिलाल मुसलसल बेहोश हो, न खाइण हो न पीअण हो। जॾहिं होश आयो, खुदा जी इज़्ज़त जो कसम मुसलमानो, पंहिंजी सवारी ते वापसि हलियो थो वञे। रोईंदो रोईंदो शाम मुल्क तो पहुचे। रुगो मुस्तफ़ा जे मोहब्बत जी ॻाल्हि आहे, रुगो मुस्तफ़ा जे प्यार जी ॻाल्हि आहे, रुगो मुस्तफ़ा जे इश्क जी ॻाल्हि आहे। अॼु तूं ऐं मां नारा त हणूं था, मुस्तफ़ा जे मोहब्बत जी ॻाल्हि त कयूं था, मुस्तफ़ा जे प्यार जी ॻाल्हि त कयूं था, पर मुंहिंजा अदा दावा जे लाइ दलील हूंदो आहे। अॼु तूं ऐं मां दावा त कयूं था, पर सभु तूं ऐं मां दलील खां ख़ाली हूं। न मुस्तफ़ा वारो किरदार आहे, न मुस्तफ़ा वारो अमल आहे। हे मुसलमानो, ख़ुदा जे वास्ते अहिड़ी मुसलमानी खे न लॼायो। ए कलमे पढ़ण वारो, ए मौला अली सां मोहब्बत करण वारो, ए पीरनि जे पीर जा गुलामो, ख़ुदा जे वास्ते मुसलमानो, अल्लाह जे वास्ते पंहिंजो पाण खे संभालियो। अल्लाह जे तव्हांखे इज़्ज़त बि ॾिनी आहे, ज़िंदगी बि ॾिनी आहे, सिहत बि ॾिनी आहे। इन सभिनी नेमतुनि खे अल्लाह ऐं उन जे हबीब जे ताबेदारी में सर्फ करे ॾे। तोखे ख़बर आहे जॾहिं मदीने वारे साईं जो ज़ाहिरी विसाल थियो, हज़रत बिलाल उन खां बाद में कॾहिं नवां कपिड़ा न पातई, कॾहिं अखियुनि में सुरमो कोन पातई, कॾहिं मथे ते तेल कोन हयाई। पर हा यार, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो जो घर वारी खे चई, अॼु मां नवां कपिड़ा पाईंदुसि।
सुरमो बि पाईंदुसि ऐं वारनि खे तेल बि हणंदुसि। घर वारी खे चवेसि त कीअं वॾी दावत ते वञणो आहे, चए न अॼु मुस्तफ़ा सां मिलण जो टाइम अची वियो आहे। मुसलमानो आरिजन जा सुन्नियो याद रखो हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिर्फ कपड़न पाइण जी देर हुई, सुरमे पाइण जी देर हुई, मथे ते रुगो तेल हणण जी देर हुई, हजरत बिलाल जो दम परवाज़ थी थो वञे। इनके चइबो आहे प्यार। मुझे सॼे ॻाल्हि करण जो मक़सद इहो हो, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिती त हजरत बिलाल मुसलमान थियो कीअं? मुस्तफ़ा जो किरदार ॾिसी करे मुसलमान बणियो। मदीने जे ताजदार उनखे को घणो क़ुरान पढ़ी कोन ॿुधायो, हदीसूं पढ़ी कोन ॿुधायूं, सिर्फ़ पंहिंजे किरदार जे करे। मां किरदार जी ॻाल्हि कई, अॼु ज़रूरत इन किरदार जी आहे, अॼु ज़रूरत इन अखलाक जी आहे। अॼु रत जा रिश्ता तबाह बर्बाद पिया थियनि। मुसलमानो संभालियो पंहिंजो पाण खे। भाउ भाउ सां कोन थो ॻाल्हाए, सोट मासात पाण में कोन था ॻाल्हाइनि। आहियूं वॾा आशिक़े रसूल, आहियूं वॾा निमाज़ी, आहियूं मौला अली खे मञण वारा, आहियूं पीराने पीर जा नौकर। अदा तूं कहिड़ो नौकर चइबे? तूं मौला अलीअ जो कहिड़ो मस्तानो चइबे जो भाउ तोखां नाराज़ हुजे? रत जा रिश्ता तो तबाह बर्बाद करे छड़िया इन जमीन जे टुकड़े जे करे, इन बंगलन गाजिन जे करे। ए मुसलमानो, खुदा जे वास्ते मुझे नबी जे दीन के समझो। मुस्तफा फरमायो सिल मन कतक वाफु अमन ज़लमक। पान फरमाइन था वेझो थी कंहिंजे या रसूल अल्लाह मन कतक, जेको तोसां रिश्ते कटण जी कोशिश करे तूं अञा उन जे वेझो थी। अॼु रिश्ता ईअं तबाह थिया त मां छो झुकां, मां छो माफ़ी वठां? अदा मां जेकॾहिं मुस्तफ़ा जे मौजज़नि ते ॻाल्हायां न सॼी राति ख़तम थी वेंदी। पर ज़रूरत इन्हनि ॻाल्हियुनि जी अथव, बुनियादी ॻाल्हियूं इहे अथव जेके ॻाल्हियूं असां मौलवी कयूं ई कोन था। मुस्तफ़ा जो मौजज़ो अॼु को इंसान वॾो फ़ख़ुर तो करे त मां चंड ते पहुतो। हां अदा चंड ते पहुचण वॾी ॻाल्हि आहे या चंड खे घुराइण वॾी ॻाल्हि आहे? सुभान अल्लाह। गुरूब थियल सिज, लथल सिज, मदीने जे ताजदार अशद आंगुर सां वापस करायो। मौला अली मुश्किल कुशा वक्त ते ट्रिपर जी नमाज अदा कई। सुभान अल्लाह। पर ॾिसो न, मां हिकड़ी ॻाल्हि वरी बि माज़रत सां कंदो। मां सोचां थो तुंहिंजी मोहब्बत आहे, तुंहिंजो प्यार आहे, तुंहिंजो इश्क आहे, पर जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे त उनजी ताबेदारी बि कबी आहे। इहो जग दुनिया जो दस्तूर आहे। हर आशिक ईअं सोचींदो आहे त जहिड़ो मुंहिंजो महबूब आहे मां बि ईअं थियां। जेकॾहिं मौला अली जो आशिक आहिनि त ॿुध, मौला अली कॾहिं निमाज़ न छॾी आहे। मौला अली कॾहिं निमाज़ न छड़ी आहे। मौला अली मुश्किल कुशा है। मुसलमानो, गुरूब थियल सिज मोटी आयो। मौला अली पंहिंजे वक्त ते निमाज़ अदा करे ॾेखारी। तो खुदा जे वास्ते मुझे ॻाल्हि करण जो मक़सद भी इहो हो तो तूं ऐं मां पंहिंजा रिश्ता बचायूं। जेको मदीने जे ताजदार फरमायो त सिल मन कतक वाफ़ु अमन ज़लमक। जेको तोखां परे थियण जी कोशिश करे तूं उन जे वेझो थी। वाफ़ु अमन ज़लमक। ऐं जेको तोसां ज़ुल्म करे तूं उनखे माफ़ करे छॾे। आहे ॾुखियो कमु, मां मञां थो इहो वॾो ॾुखियो कमु आहे। दुनिया में ॾुखे में ॾुखियो कमु माफ़ करणु। छो त इते अना जो मसलो अची थो वञे न। मां अदा इन मां त शैतान खे मारियो हो। मां त शैतान खे मारियो हो। अना खैरुन मिन हो। मुंहिंजा मौला मां इन्ही खां भलो हां। ए मुजादा मुझे मदीने जे ताजदार सर्टिफिकेट ॾिनो आहे तोखे कलमे पढ़ ॿारनि खे त तुंहिंजे झुकण जे करे, बाहुन ॿधण जे करे, तुंहिंजी आजिज़ी जे करे, इनकिसारी जे करे, निवड़त जे करे, हेठाई जे करे जेकॾहिं इज्जत घटिजी पवे न, रोज़े महशर इन इज्जत जो मां मुस्तफ़ा ज़ामिन। सुभान अल्लाह।
अज रिश्ता ये तबाह थिया आहिनि मां कीअं माफ़ी वठांसि मां छो कयांसि मां छाजे करे वञासि ख़ुदा जे वास्ते या मां छॾ पोइ तूं पंहिंजी बुलंदी ॾिस पोइ दुनिया जो घर तोखे जन्नत लॻंदो ए मुसलमानो मेराज जो महीनो वा मदीने जे ताजदार चो सुभान अल्लाह तूं बि दिल पर हबीब सां मोहब्बत करी थो मुस्तफा जे हुस्न जा चर्चा चो सुभान अल्लाह माण्हू दुनिया जे अंदर हजरत यूसुफ नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न जो ॻाल्हियूं कंदा आहिनि पर याद रखो अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त यूसुफ खे जन ॾिठो त उन्हनि त पंहिंजे हथनि जूं आङुरियूं वढे छॾियूं पर जेकॾहिं मुस्तफा तां हुस्न जा पर्दा हटनि हा त सहाबी पंहिंजा सिर कटे वेही रहंदा तॾहिं हिकिड़े आशिक़ फरमायो हसीनन जो हुस्न कयो गुलाई कठे हसीनन जो हुस्न कयो गुलाई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गड गजर नाली गाल लखे चंद्र गड गजर भले मैदान ते अचन लखे चंद्र गड गजर भले मैदान ते अचन सब उवे पहुंचंदा पीअ खे किथे किथे हसीनन जो हुस्न खुदा पाक अहिड़ो सुहिणो ठाहियो ई नाहे दुनिया ते को अहिड़ो सुहिणो आयो ई नाहे न चाहींदो ख़ुदा न ठाहींदो ख़ुदा न चाहींदो ख़ुदा न ठाहींदो ख़ुदा पुनल आयो असांजे पुखे पुखे बुधी बुधी तव्हांजी ज़िंदगी तेज़ी सां गुज़रंदी पई वञे कॾहिं सोच गिरेबान जे अंदरि छाती वफा त कंहिं वाइज़ ते अमल बि कयो हो या न या सिर्फ़ वाइज़ खां बाद में रुमाल छंजो निकितो हलियो वेंदो ई मां अर्ज़ पे कयमि त हे उहो महीनो वा जे महीने जे अंदरि अल्लाह सभिनी नबियनि खे शान वारो बनायो मक़ाम वारो बनायो मर्तबे वारो बनायो कंहिं नबीअ खे हिकु मौजूदो कंहिं नबीअ खे ॿ मौजूदा कंहिं नबीअ खे 3 मौजूदा कुर्बान वञा आमना जो लाल सॼो मौजूदो बणिजी आयो आमना जो लाल सॼो मौजूदो बणिजी आयो ए मुसलमानो हज़रत आदम अलैहिस्सलाम जी उम्मत जे मथां एतराज़ करे त हज़रत आदम पाण जवाब पियो ॾे तवज्जो हज़रत इब्राहिम जी उम्मत हज़रत इब्राहिम ते एतराज़ करे त हज़रत इब्राहिम पाण जवाब पियो ॾे अदा आवाज़ थोरो सनो करी हज़रत ईसा जी उम्मत जेकॾहिं हज़रत ईसा जे मथां एतराज़ करे त पाण जवाब पियो ॾे लेकिन जॾहिं बि काफ़िरनि हुज़ूर ते एतराज़ कयो अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब तूं ख़ामोश रह मां अल्लाह आहियां इन्हनि काफ़िरनि खे जवाब ॾियण वारो काफ़िरनि चयो तौबा नऊज़ बिल्लाह तूं रसूल नाही अल्लाह ताला कुरान में फरमायो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन यासीन ब मदीने वारे साईं जो नालो ए मुझा महबूब वल कुरानिल हकीम मुखे कसम हिकमत वारे कुरान जो मुझा मौला तोखे कसम खणण जी केड़ी जरूरत हुई अल्लाह तो चवे हिकमत वारे कुरान जो कसम त इन्नक सुभान अल्लाह तो तू रसूल
तू रसूल मजाही दिल पर हबीब किताब पे फरमायो पान आंगुर मथे कयो अबू लहब चयो तो तुझो हथ हलाक थे अल्लाह का या गाल बर्दाश्त न थी अल्लाह फरमायो तब्बत यदा अबी लहब तब ए अबू लहब तू हलाक थी तुझा हथ हलाक थन तुझो घर हलाक थे वो जो महबूब अज भी जिंदा हा क़यामत ताईं जिंदा हुंदो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह दिल पर हबीब मुसलमानों किथे हजरत मूसा थो चवे मुझा मौला मुखे पंहिंजो दीदार करा अल्लाह तो फरमाए लन तरानी या मूसा ए मूसा तू मुझे झलक बर्दाश्त न करे सघंदे ओडा महबूब उम्मे हानी जे घर सुतो पयो अल्लाह तो फरमाए ए जिब्राइल जहन्नम जा सब दरवाजा बंद कराए जन्नत जा सब दरवाजा खोल रहा हुरुन के चौतहार सिंगार कन मौला क़यामत थोआणी जे न अज मां पंहिंजे महबूब खे थो घुराया अज मां पंहिंजे महबूब खे थो घुराया जन्नत मां बोराक काहे 70,000 जी ॼञ वठी उम्मे हानी जे घर जे बाहिरा भी हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ तो करे मुझा मौला दरवाजो खड़काया या आवाज लगाया अल्लाह तो फरमाए जिब्राइल दरवाजो खड़काण बेअदबिया त आवाज लगाण बेअदबिया सुभान अल्लाह मुझा मौला की उठाया अल्लाह तो फरमाए तो उम्मे हानी जे घर जी छत खां दाखिल थी तेरा जिब्राइल घर जी छत खां दाखिल थियो तो मुस्तफा सुता पया हबीबन जो चेहरो ॾिसी जिब्राइल जो ईमान ॿुधजा छा थो चवे न जन्नत के गुलजार में है मजा जो मोहम्मद के दीदार में है मौला जन्नत बि घुमियो आहियां पर जेको मज़ो न मुस्तफा जे दीदार में आ मौला हाणे आवाज लगाया अल्लाह तो फरमाए न जिब्राइल तोखे खबर आ मां अल्लाह तुझा चप काफूर मां बनाया हिन काफूर थदी हुंदी आ मुस्तफा जे कदमन जे तरन खे चुमी दे थदाण महसूस थींदी महबूब सुजाग थी पवंदा मलाइकन जो सरदार नबियन जे सरदार जे कदमन जे तरन खे चुमी थो दे यार जे नबी ते कलमो पढ़े तो उनजो शान ते ॾिस उनजो मकाम ते ॾिस उनजो मर्तबो ते ॾिस ए मुसलमानों को छो न अहिड़े नबीअ सां प्यार कजे छो न अहिड़े नबीअ सां मोहब्बत कजे घर बार बच्चा छो न अहिड़े सोने मुस्तफा तां कुर्बान कजनि कदमन खे चुमी तरी खे ॾेई हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम चुम्मी तो ॾिनी तो मुस्तफा सुजाग थी विया जिब्राइल कीअं आयो ही जे सोना अकेलो कोन आयो हां जन्नत मां बोराक में काहे आयो हां 70,000 जी ॼञ सां आयो हां छाजे करे अल्लाह तव्हां जे दीदार जो मुश्ताक सुभान अल्लाह हबीबन वुज़ू फरमायो जॾहिं पैर मुबारक पे धोतऊं त जिब्राइल पंहिंजा नूरानी पर मुस्तफा जे कदमन जे हेठां ॾिना हबीबन पुछो जिब्राइल छा थो करी जे या रसूलल्लाह जॾहिं जन्नत मां बोराक काहिण वियो हुम जन्नत जे हूरन मिठो कयूं हूं त मुस्तफा जे कदमन जो पाणी त आणजा हूरन खे बि मुस्तफा जे कदमन जे पानी जी जरूरत आ पुत मुसलमान जे नबी ते कलमो पढ़ियो तई उनजो मकाम ॾिस उनजो मर्तबो ॾिस हा हिकड़ो मौको एड़ो आयो हो जो सहाबी मस्जिद नबवी में बैठा हा चवन पिया अल खुल्लतु ले इब्राहीम वल कलिमतु ले मूसा मदीने जा ताजदार मथा अची पहुता छा था चो जैसा हिकड़ो तो चवे त अल्लाह हजरत इब्राहीम जो भी बड़ो मकाम कयो वा जो उनके खलीलुल्लाह बनाए मोकले को तो चवे त अल्लाह मूसा जो भी बड़ो शान कयो वा उनके कलीमुल्लाह बनाए मोकले त अल्लाह सा कलाम कंदो हो या का मामूली गाल त काने हां रब सा गालाण तूर जबल ते चढ़न या का मजाक काने का मदीने जे ताजदार फरमायो हा तमा सच था चओ अल्लाह वाकई इब्राहीम के खलीलुल्लाह मूसा के कलीमुल्लाह पर बुधो
अल खुल्लतु ले इब्राहीम वल कलिमतु ले मूसा वर रुयतु ले मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकर इब्राहीम के खलीलुल्लाह, मूसा के कलीमुल्लाह, मां मोहम्मद वो आया जेको रूबरू रब जो दीदार करे आयो आहे। सुभान अल्लाह। अरड़ह वरहन जी रात मुसलमान सुजाग थी। 18 सालन जी रात वापस आया तो वुज़ू वारे पानी जा कतरा पे हेठ गिरन पिया त दरवाजे जो कड़ो लुटे पियो। वाह मुझा महबूब तुझो शान, वाह मुझा महबूब तुझो मकाम। छा कंदियूं न पानी खे, जैसे जन्नत जे हूरन मिठू कयूं त पानी आण जा असा पांजे चेहरन के हणंदुसी अञा असा जो हुस्न में वधीक इजाफो अची वेंदो। महबूब वुज़ू बनायो, वुज़ू खां बाद में जॾहिं पोराक ते चढ़न पिया त वजह सां मुख़्तसिर कंदो थो वञा। पोराक ते चढ़न पिया त पोराक लुछ पुछ पियो करे। जिब्रील चेस त जन्नत में रोई पियो ऐं हिते सिधो थी नथो बीही तो पोराक जे अखियुनि मां बि पाणी पियो हले। अता जानवरन बि मुस्तफा के सुञातो। ए अजो का इंसान तोखे छा थी वयो वा, पंहिंजे नबीअ जे मकाम खे समझो, पंहिंजे नबीअ जे मर्तबे खे समझो। जानवर नबी खे सुञातो। हिकड़ो एराबी मुअल गो पंहिंजे बगल में हणी मुस्तफा जी खिदमत में आयो, चए त मां तोखे तॾहिं सच्चो रसूल मञीदुमि जॾहिं ही मुअल गो तोसां ॻाल्हाए। न चई सुभान अल्लाह। हबीबन गो के ॾिसी फरमायो या दब्बो ए गोह, इए जो फरमायो तो उन मुअल गोह अखियूं खोलियो। मुअल गोह अखियूं खोलियो। हबीबन फरमायो मन तअबुद, इबादत केजी कंदी आ, जे अल्लाह जी इबादत कंदी आहियां, जेको इन पूरी कायनात जो खालिक आ, इन पूरी कायनात जो मालिक आ, जेको इन पूरे कारखाने खे हलाए थो। हबीबन फरमायो या तब्बो मन अना ए गो भला मां केर आहियां। सुभान अल्लाह। बुखारी शरीफ जा लफ्ज़ हैं तो गो थी चवे अंत सय्यदुल अंबिया वल मुरसलीन व खातमुन नबिय्यीन। तो नबियन ने रसूलन जो सरदार ही ऐं नबियन में आखिरी नबी तू ही। वो एराबी रोई करे मुस्तफा जे कदमन में किरी थो पवे, या रसूल अल्लाह बेअदबी जी माफी तो चाहिया, मूंखे बि कलमो पढ़ाए मुसलमान बनाए। जानवरन मुस्तफा के सुञातो। जानवरन अबू जेल बंद मुठ में पथिरियों खड़ी आयो, जे जेकर अल्लाह जो सच्चो रसूल आही त ॿुधा त मुंहिंजे बंद मुठ में छा आहे। हबीबन फरमायो तो मां ॿुधायां या जेका मुठ में शइ आहे उहा पाण ॿुधाए त मां केर आहियां। अबू जेल चयो सही मां तो 16 सवाल खणी आयो हो, त मां पाण उनखे ॾुखियो कयो आहे। जेकर जेका शइ मुंहिंजी मुठ में बंद आहे उहा पाण ॿुधाए पोइ त वाह वाह। मदीने जे ताजदार जॾहिं तसर्रुफ कयो, तवज्जह कयो, अबू जेल जे बंद मुठ पथरन कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जालिम रड़ियों करे चवंदो वयो जादूगरा जादूगरा जादूगरा। ए मुसलमानो, ए मुझा अंधा, ए दिल पर नबी जे मथा कलमे पढ़ वारो मुस्तफा के सुञाणण जे लाइ अबू बकर सिद्दीक वारियूं अखियूं खपन, उमर फारूक वारियूं अखियूं खपन, उस्मान गनी वारियूं अखियूं खपन। हा मोहब्बत जा अंदाज़ निराला आहिनि। सुनो उमर फारूक पंहिंजे दौरे खिलाफत में मदीने जो शहर आहे, हिकिड़े बन्ने सां हलन था, हेठ लथा, वरी बन्ने ते चढ़िया। जे साईं रस्तो तो सिधो हो, बन्ने खां हेठ छो लथव? पाण फरमायो त इन रस्ते खां मुंहिंजा महबूब जॾहिं बि गुज़रंदा हा, जितां मां लथुमि उतां लहंदा हा, जितां मां चढ़ियुमि उतां चढ़ंदा हा। जे साईं उन टाइम ते पेर जो वण हो, उन वण जे करे हुजूर हेठ लहंदा हा। अमीर उमर जे अखियुनि मां पाणी वही आयो। पाण फरमायो ॿुधो, मुंहिंजो वण सां वास्तो नाहे, मुंहिंजो हुजूर सां वास्तो आहे। काबतुल्लाह जो तवाफ था कनि, हजरे अस्वद के ॾिसी फरमाइनि था तूं हिकु पत्थर ही, उमर तोखे कॾहिं बि न चुमे हा, मुंहिंजे मुस्तफा तोखे चुमियो आहे तॾहिं तो चुमी ॾे। मुझे महबूब तोखे चुमियो आहे। ए मुसलमान, जंहिं शइ सां मुस्तफा जी निस्बत थी वञे, जंहिं शइ सां मुस्तफा जो सिर्फ़ हथ टच थी वञे, सहाबा उन तां बि पंहिंजा ॿार बच्चा सभु कुर्बान करे छॾींदा।
चो सुभान अल्लाह। वो बुराक थो चवे जिब्राइल नाराज नथी अज मुराद माणण जो टाइम आ केखा माणाईंदे आमना जे लाल खां चओ छा थो चवण चाही जे क़यामत जे ॾियारे बि मुस्तफा मुझे मथां ये सवारी करे बुराक तैयार थी बीठो हाणे वरी तुंहिंजो मुंहिंजो महबूब दिलबर हबीब आमना जा लाल सवार न पिया थियनि जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सवारी तैयार आहे पाण फरमायो त मुंहिंजे बि दिल जी हिकिड़ी मुराद आहे ख़ुद जा बेवफा उम्मती मदीने जे ताजदार मां तोखे चैलेंज थो कयां 1,24,000 अंबिया किराम के बि अचण सां पंहिंजी उम्मत खे यादि न कयो ए आमना जो लाल जमन सा उम्मती 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 ए मुसलमानो ए दिल पर नबी जे मथा कलमे पढ़वारो मदीने जे ताजदार फरमायो तो जी मुखे बुराक मिले रोज़े महशर मुझी उम्मत खे बि इए बुराक मिले पो मां मुस्तफा सवार सुभान अल्लाह दिल पर हबीब सवार किया है मस्जिद अक्सा पहुंचा है 1,24,000 नबी इस्तकबाल जला बिठा है हजरत आदम हजरत ईसा हजरत मूसा हजरत शीस हजरत नूह बड़ा उल अज़म साहब नबी सब इस्तकबाल बिठा है टोटल सफू नबियन जो 7 हिन पर जड़ा आमना जा लाल पोता न आम इमामन वांगुर न जो मुसल्ले ते अते बीही रहन पाण बस सफ में बीही रहा हजरत आदम बाहर निकली आयो हजरत इब्राहिम बाहर निकली आयो यूसुफ बाहर निकली आयो हजरत मूसा बाहर निकली आयो ए सोना आज तमा जे होंदे के जुर्रत थी जो इमामत कराए हजरत जिब्राइल आजान चया आमना जे लाल इमामत कराया तवज्जो सां ॿुधजा इमामत कराया उन इमामत खां बाद में 1,24,000 नबियन मुस्तफा सां मुलाकात कई ऐं हिक नबी मिंबर ते वेही करे नूरानी मिंबर ठयो उन मिंबर ते वेही करे हिक नबी खिताब पे कयो ए मुसलमानो हर शे साकित वा रात 18 वरी जी रात हुई मुलाकात खत्म थी किस्से मुख्तसर सिदरतुल मुंतहा ते पहुता जिब्राइल अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह हाणे मां अॻिते न हली सघंदो अल्लाह जे हबीब फरमायो ए जिब्राइल याद थई जॾहिं मुझे ॾाॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के नमरूद बाह में पे विधो तू अल्लाह जे हुक्म सां आए है सोने इब्राहिम जे हेठा पंहिंजा नूरानी पर ॾिना हुई जॾहिं वापस अची पियो त ॾाॾे इब्राहिम के लफ़्ज़ चया ही ए इब्राहिम अहिड़ी जॻह ते थो वञा जिते तुंहिंजी पहुच कान्हे का याद थई जिहाज़ याद आ जे अॼु मां मुस्तफा पे अहिड़ी जॻह ते थो वञा जिते तुंहिंजी बि पहुच कान्हे का जिते तुंहिंजी बि पहुच कान्हे का किस्से मुख्तसर जॾहिं हजरत जिब्राइल रुकजी वियो आमना जा लाल मथे पहुता सिर्फ मुहिब ऐं महबूब जी मुलाकात हुई रूबरू दीदार हा ए मुसलमानो ए दिल पर नबी जे मथा कलमे पढ़ण वारो खुदा जी इज्जत जो कसम अल्लाह पे फरमाए मुंहिंजा महबूब अञा वेठो आ अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब दोस्त ॾे ईंदो आहे त को तोहफ़ो खणी ईंदो आहे तो केड़ो तोहफ़ो आंदो आहे मां तोखां सवाल थो कयां छा अल्लाह ताला के खबर कानी जो मुस्तफा का पुछे पियो हां जेको अली मुंबिजा के सुदूर आ जेको सीनन जा इल्म ॼाण वारो आ वो दिल पर हबीब का पुछे पियो ए मुजा महबूब केड़ो तोहफ़ो खणी आयो ही दिल पर हबीब फरमाए मुजा मौला मां एड़ो तोहफ़ो खणी आयो आया जे तोहफ़े खां तो खुदा जी जात पाक आ मुजा महबूब छा खणी आयो ही ॿुधजो ए मुसलमानो ए दिल पर नबी जे मथा कलमे पढ़ण वारो दिल पर हबीब फरमाए मुजा मौला मां आजिज़ी खणी आयो आया इनकिसारी खणी आयो आया निवड़त खणी आयो आया हेठाई खणी आयो आया ए गमन जा सतायल इंसान ए रश्ता जेके तबाह करे छया तव जेकर तो में आजिज़ी अची वने इनकिसारी अची वने निवड़त अची वने हेठाई अची वने मां दावा सा तो चवा त तुझे दुनिया जो घर जन्नत बणजी वेंदो हाँ मुझे नबी फरमायो त पहलवान उनखे न चइबो आ जेको वॾे मैदान में मल मारे ॾेखारे पहलवान उनखे चइबो आ जेको ताक़त जे हूंदे माण्हुनि जे हूंदे वॾी हिमायत जे हूंदे
जेकॾहिं माफ़ करे छॾे पहलवान इनखे चइबो आहे कावड़ ते कंट्रोल करे ॾेखारे। बुखारी शरीफ जी हदीस आहे अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत अबू हुरैरा तो चवे त जा रजुलन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो शख्स रसूल अकरम जी खिदमत में आयो अर्ज कई काल औसनी या रसूल अल्लाह ए आमना जा लाल मूंखे का नसीहत त कयो। हबीब सिर्फ हिकिड़ी नसीहत सिर्फ हिकिड़ी नसीहत ॿुध जा अदा जे ॻाल्हि करें तो तू बि अमल कंदे ॿिनि ॼणनि हथ खयो आहे त बि शुक्र आहे ॿिया वरी ॿिए दफ़े अमल कंदे। ए मुसलमानो याद रखो हबीबन फरमायो त मां तोखे सिर्फ हिकिड़ी वसियत कयां त काल ला तकदब कॾहिं बि कावड़ न कंदो। बुखारी जा लफ़्ज़ हिन फरद्दद मिरारन इन पंहिंजे सवाल खे बार बार रिपीट कई या रसूल अञा का नसीहत कयो पाण टई दफ़ा फरमायो ला तकदब ला तकदब ला तकदब कॾहिं बि कावड़ न कंदो कर कॾहिं बि कावड़ न कंदो कर कॾहिं बि कावड़ न कंदो कर। कावड़ ते कंट्रोल कर कंट्रोल सुठी शइ अथई तोखे हर नुक़सान खां बचाईंदी तोखे हर तकलीफ़ खां बचाईंदी तोखे हर परेशानी खां बचाईंदी। मां सभिनी नौजवाननि खे सभिनी भेण वारनि खे गुज़ारिश थो कयां जेसी ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे थो अॼु निमाज़ी बि परेशान आहे दौलतमंद बि परेशान आहे बंगलनि वारा बि परेशान आहिनि गाॾियुनि वारा बि परेशान आहिनि। जो मेन सबबु इहो आहे बर्दाश्त न रही आहे सब्र न रहियो आहे शुक्र न रहियो आहे हिकु रुकण ऐं ॿियो झुकण। जेकॾहिं ॿिनि शयुनि जो तूं मालिक थी थो वञे हिकु रुकण यानी सब्र ॿियो झुकण यानी ग़लती थी बि वञे त माफ़ी वठी छॾ। जेकॾहिं ॿई शयूं तो में अची वञूं तूं दुनिया जो कामयाब तरीन इंसान ई। मुंहिंजे नबी फरमायो त हर पंहिंजे उम्मत जी सिफारिश कंदुसि पर जन रत जा रिश्ता टोड़िया आहिनि मां मुस्तफ़ा उन्हनि जी कॾहिं बि सिफारिश न कंदुसि। जे ग़लती थी बि वई आहे न जेकॾहिं रिश्ता परे थी बि विया आहिनि जेकॾहिं भाउ नाराज़ थी बि वियो आहे सोट मासात रत जा रिश्ता नाराज़ थी बि विया आहिनि वक़्तु वियो न आहे। मुंहिंजे नबी तोखे सर्टिफिकेट ॾिनो आहे तूं सुभाणे वञ उनखे चओ अदा ग़लती मुंहिंजी सही पर तूं माफ़ कर नाराज़ न थी अदा पंहिंजे इन खे जेकॾहिं तूं राज़ी कंदे पोइ बुल्ले शाह तॾहिं फरमायो त ढा दे मंदर ढा दे काबा ढा दे जो कुछ ठहंदा आई एक बंदे दा दिल न ढावी रब दिला विच रहंदा आई। तू ऐं मां अल्लाह के काबतुल्लाह में ॻोल्हण हलंदा आहियूं मस्जिद में वेंदा आहियूं पर मदीने जे ताजदार फरमायो क़ल्ब मोमिन बैतुल्लाह मोमिन जी दिल अल्लाह जो घर आहे अंदर छाती बात सही न जेका अल्लाह जे रहण जी जगह आहे जेको तुंहिंजे मुंहिंजे महबूब फरमायो आहे उन जगह में तो ऐं मूं विहारियो आहे गारियुनि खे गंदगियुनि खे गिलाउनि खे ग़ीबतुनि खे हसद साड़ बुग़्ज़ कीना। ए मुसलमानो ए मुजाता ए मुझे नबी जे मथा कलमे पढ़ वारो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर शइ ते छड़े वेंदे बच्चा इते हूंदे भार इते हूंदे ज़मीनूं इते हूंदे बंगला इते हूंदे कुछ यार इन अंधेरी कब्र जे लाइ बि सोच कुछ उन कब्र जे लाइ बि सोच चंगा अमल करे हल। हाँ वसाया अलीअ में हज़रत मौला अली मुश्किल कुशा इमाम हसनैन करीमैन खे घुराए पाण फरमायो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी कामयाब ज़िंदगी बनाइण चाहियो था जॾहिं जहान छॾियो त पुठियां के ॿ ॻोढ़ा ॻाइण वारा हुजनि ईअं न थिए त चवण त डमर हो जान छुटी डमर हो इन इलाके जे मथां मुसलमानो अहिड़ी सुहिणी ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजे उथण खे सुहिणो बना पंहिंजे वेहण खे सुहिणो बना। असांजा खोड़ सारा सिंधी भाई खोड़ सारा ये खास करे जे इलाके में तू ऐं मां रहूं था ॿार दोस्तनि सां वॾा टहक होटलुनि ते खिल भोग मज़ाक घर ईंदा मुंहुं ख़राब तो केड़ो मर्द या केड़ी तुझी मर्दानगी आहे बच्चन सां प्यार न करी घर वारन सां प्यार न कयो बच्चन खे टाइम न ॾियो घर वारन खे टाइम न ॾियो ॿार दोस्तन सां टाक मज़ाक खिल ऐं भोग होटलुनि ते
पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾियो। ए मुसलमानों, बच्चन जो हक़ तो पुछणो थींदव। मुझे नबी फरमायो वले नफ्सका अलैका हक़ुन वले ज़ौजका अलैका हक़ुन वले वलदका अलैका हक़ुन। तव्हांजे मथां पंहिंजी जान जा बि हक़ अथव, पंहिंजे बच्चन जा बि हक़ अथव, पंहिंजी घरवारी जा बि हक़ अथव। जॾहिं घर में अची न खिलंदो अच त तोखे ॾिसी बच्चा बि खिलनि। असांजे मुआशरे में छा थींदो आहे, पीउ घर में ईंदो, ॿार अंदरि लिकी ईंदा, अची वियो, हाणे न खिलण ॾींदो न ॻाल्हाइण ॾींदो। पंहिंजे बच्चनि जी सुठी तरबियत कर, पाण उन्हनि खे टाइम ॾे। मां इहे ॻाल्हियूं इन जे लाइ थो कयां जो तुंहिंजे मुंहिंजे मुआशरे में जलसा त तमामु घणा आहिनि, पर यार इन्हनि ॻाल्हियुनि लाइ को बि तवजह ॾियारण जे लाइ तयारु कोन्हे को। इहे बुनियादी ॻाल्हियूं, ये बुनियादी ॻाल्हियूं न तुंहिंजूं मुंहिंजूं। हिन दुनिया मां त तूं मां जन्नत जहन्नम ठाहींदासीं, कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदासीं। तॾहिं अल्लाह फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां अल्लाह ज़िंदगी खे इन जे करे पैदा कयो आहे, ज़िंदगी खां पोइ मौत खे बि ख़लक़ियो अथमि। मुंहिंजा मौला छा जे करे अल्लाह तो फरमाए अय्युकुम अहसनु अमला। मां रब ॾिसां त तव्हां मुंहिंजा उहे कहिड़ा मुंहिंजा बाना आहिनि जेके सुहिणी ज़िंदगी गुज़ारे था ॾेखारे, सुहिणी ज़िंदगी गुज़ारे था ॾेखारे। मुसलमानों, रोज़ो हज ज़कात जिब्राइल जे तवस्सुल सां आया। नमाज वाहिद तोहफ़ो आहे जेको अल्लाह ताला हथों हथ पंहिंजो महबूब करे ॾिनो। इन नमाज जी पारत, इन नमाज जी पारत। बस मां पंहिंजी गुफ़्तगू खे समेटण जी कोशिश थो कयां। सैयदना हज़रत दिलबर हबीब मदीने जे ताजदार आमना जे लाल अम्मा आयशा सिद्दीक़ा के फरमायो, ए आयशा, मां मुस्तफ़ा खां जेको सवाल करणो थे कर, मां मुस्तफ़ा ॿुधाइण जे लाइ तयार आहियां। अदा अम्मा आयशा सिद्दीक़ा आम औरत कान ही, हिकु त मदीने जे ताजदार जी कुंवार, सुणे सिद्दीक़ अकबर जी पाक न्याणी, नची सुभान अल्लाह। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मूंखे मोहलत जो त मां पंहिंजे बाबा अबू बकर सिद्दीक़ सां मशवरो करे अचां। सुनो सिद्दीक़ अकबर वटि आई, जे बाबा अज आमना जे लाल मदीने जे ताजदार अड़िन जे आधार गमकीनन जे गमखार मूंखे फरमायो आहे ते आयशा अज मां मुस्तफ़ा खां जेको सवाल करी कर मां ॿुधाइण जे लाइ तयार आहियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त बच्चा, मां तोखे मशवरो ॾियां थो, पर मूंसां वाइदो कर त जेको हबीब तोखे ॿुधाईंदा मूंखे ज़रूरु ॿुधाईंदी। जे बाबा तव्हां सां वाइदो आहे, जे हुज़ूर खां पुछजां त या रसूल अल्लाह, तव्हां जॾहिं मेराज ते विया रब जो रूबरू दीदार करे आया, मुही पे महबूब जी मुलाकात ही, उते के राज जो ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, उन्हनि मां का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। अम्मा आयशा सिद्दीक़ा आई, या रसूल अल्लाह मशवरो करे आई, छा चई? या रसूल अल्लाह हीअं चयो बाबा। मदीने जे ताजदार मुश्किया फरमायो सलामा। सिद्दीक़ अकबर जी सोच खे कहिड़े गुंज में हथ विधो। पर आयशा तो सां वाइदो थियल हो, मां ॿुधायां थो त अल्लाह मूंसां वाइदो कयो, ए मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत मां, तूं मां कंहिंजा उम्मती, कंहिंजा उम्मत चओ मदीने जे ताजदार जा, कंहिंजा उम्मती हूं आमना जे लाल जा। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत मां। हे हदीस जे करे ॿुधाए अमल त कंदे न, सुभान अल्लाह। इंशाअल्लाह हिकिड़े हमरा के वठणो हो घोड़ो, साईं अली असगर जड़े माण्हू सां कई मशवरो, चे वञा तो घोड़ो वठण, दुआ कर घोड़ो सुठो मिले। चेस तो इंशाअल्लाह कर घोड़ो तोखे सुठो मिलंदो। मां इंशाअल्लाह कोन कंदो, मूंखे पंहिंजा पैसा आहिनि, खीसो भरे पियो, पैसा आहिनि, मां इंशाअल्लाह कोन चवंदुसि। जॾहिं मंडी में जो पहुतो, खीसे में जो हथ ॿाहिरि निकिरी आयुसि, उतां तो भॼी उन साॻे माण्हू वटि चवेसि तो इंशाअल्लाह हितां वयमि, इंशाअल्लाह उते पहुतमि, इंशाअल्लाह खीसे में हथ हयमि, इंशाअल्लाह हथ ॿाहिरि निकिरी आई। जे अब हाणे इंशाअल्लाह चवण जो कहिड़ो फ़ाइदो? हां, सौदा अण ॾिठा कबा आहिनि दादा, सौदा अण ॾिठा कबा आहिनि। तो ऐं मूं मुस्तफ़ा खे किथे ॾिठो आहे? अण ॾिठो सौदो आहे, अण ॾिठो सौदो आहे, अण ॾिठो सौदो कयो अथई। यादि रखजा, मुंहिंजो नबी बि रोज़ माशर मुस्कुराए करे तोखे पाण सां सॾु कंदो। ए आयशा, अल्लाह मूंसां वाइदो कयो, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत मां जेकॾहिं केरु कंहिंजी उजड़ियल दिल खे आबाद कंदो, निमाज़ न वो फर्ज़ा पढ़णो आहे,
मता तमा जो मौल साहब जो नमाज न पढ़ो हां बेटा तने फरमायो त नमाज रोजो पिण चंगो कम अन्या को बियो फहम जैसा पसंद फिरिए जो नमाज फर्जा रोजो फर्जा हज फर्जा ज़कात फर्जा इंसान जन्नत मिलंदी जकड़ रब जो दीदार करण तो चाहे त रब जे मखलूक जी खिदमत कर यार का इंसान जी दिल ना आज़ार का इंसान जी दिल ना आज़ार अल्लाह फरमायो महबूब ता चवन ए आयशा तो मुजा महबूब तू जी उम्मत मा जेकर केर के उजड़ल दिल के आबाद कंदो मां रब उनके बगैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल कंदो सुभान अल्लाह केडी जबरदस्त हदीस बुधाई मैं कंदो ना अमल या तमा नेकियो एतिरो कयो जो हिसाब किताब दे पो जन्नत में वींदा या मुसलमानों सोचो अतुले छुटा नाऊं भिटाए तो चवे अतुले छुटा नाऊं मुजा मौला जे अतुल कंदे मां कदे न बची सकंदुम फेरो कज फजल जो पांजो फजल कजा पांजी मेहरबानी कजा जने अल्लाह फजल जो फेरो कंदो तो ए मुजड़ा किरोड़े गुनाहगार को छुट्टी को मदा सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका सदना सिद्दीक अकबर बटा आई जे बाबा तमा सा वायदो थल हो अल्लाह मदीने जे ताजदार फरमायो तो अल्लाह वायदो कयो वा तो मुजा महबूब तुजी उम्मत मा जे कदे केर के जी उजड़ल दिल के आबाद कंदो तो बगैर हिसाब किताब जी जन्नत में दाखिल कंदो मा सदना सिद्दीक अकबर ये लफ्ज बुधा त अखिन मा पानी वही आयस आशिकन जी सोच अलग होती है आशिकन जो मिजाज अलग होतो वा जिते तुजा मुजा अकुल खत्म थिंदा हिन उता आशिकन जे अकुल जी शुरुआत थींदी या सैयदना सिद्दीक अकबर जे अखिन में पानी दिसी अम्मा आयशा सिद्दीका थी चवे बाबा एडी खुशी की गाला तमा रो था पान फरमाए मुजी पाक नानी केस्ट जो बियो पासो दिसन जे कदा केर के जी उजड़ल दिल के आबाद तो करे तो बगैर हिसाब किताब तो जन्नत में ए जे कदा केर आबाद दिल के उजाड़ी दो तो उन जो छाती दो ए नमाजियो ए रोजेदारो ए हाजियो ए ज़कातियो ए खैरात करवारो मा सभनी के अपील तो कया बुधा जेका तुनी जिंदगी थी 30 साल 20 साल 25 साल या 50 साल केतरन जो तू मा दिल आज़ारे बैठा केतरन जो तुनी आज़ारे बैठा खुदा के वास्ते मुसलमानों मदीने जा ताजदार जरा मेराज ते चौथे आसमान ते पहुंचा हा एकड़ी शे मुस्तफा का अव्वल क्रॉस करे वई पान जिब्रील का पूछो जिब्रील केड़ी शे आ जेका मुखा अव्वल क्रॉस करे वई जिब्रील अर्ज कर या रसूल अल्लाह मजलूम जी आ बचो मजलूम जी आ का बचो के जे मथा जुल्म न कयो ज्यादती कयो पीरन जे पीर के मनी दायो यारी बारी जन्नतो जी कहिया रिज़्क में बरकत तंजे भैया यारी बारी जन्नतो जी कहिया रिज़्क में बरकत तंजे भैया पर पंजूना हेल होना आईंदी थींदा छोन अमीर तालिब मामू जो मुर्शिद दुआ तोए मां पीरन जे पीर जे करामतुन जा वडा शौकीन ऊपर एक बी गाल बुत गौसे आजम 40 साल बड़ा साल गाल आयो बड़ा साल पूरा 40 साल 100 महणीअ जे वुजू असा फजर जी नमाज पढ़ी अज तू मां नमाज जे वेठो ही न बाकी आयो पीरन जे पीर जा फकीर अता दस्तगीर के तो मन्यू था पर दस्तगीर जीव मन्यू न दस्तगीर के तो मन्यू था अल्हम्दुलिल्लाह पर दस्तगीर जीव मन्यू बड़ो आबिद बड़ो आलिम बड़ो जाहिद बड़ो साजिद गौसे आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे जे अचण जी बिशारत रात जने सुबह ते अचणा रात जे टाइम ते मदीने जे ताजदार गौसे आजम जे वालिद के मदीने जे ताजदार अपनी खुशखबरी दे छड़ी सुभान अल्लाह नजर जी तेरी
पाण तहज्जुद नमाज ते उथिया उन घर में उन्नी डी चोर चोरी करण जे लाइ आयो गौसे आजम जे पेरन जो आवाज जो ॿुधई नुख में अंदर हलियो वियो गौसे आजम तहज्जुद नमाज पढ़ी बस कई दरवाजो खड़कियो केर जे ख्वाजा खिज़र रात जे टाइम ते कीअं आयो हुई जैसे फिलाने इलाके में अब्दाल मरी वियो हुआ अब्दाल जी जरूरत आ गौसे आजम फरमायो तो फजर जी नमाज ते अच जा के गुनाहगार जे मथा नजर करे अब्दाल बनाए छडींदासीं वठी वंजा जे न सही अब्दाल हींअर खपे सुभान अल्लाह सुभान अल्लाह गौसे आजम नुख वारे ॾे नजर करे नेकन सां गुनहगार गणाई चोरन मां अब्दाल बनाई नेकन सां गुनहगार गणाई ही बशाना अकुल हैराना अचन तो चोर वञन तो वज़ीर तालिब माम जो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फेज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तू ये चंद ॻाल्हियूं जेके मोहब्बत जो कयूं थम इन ते गौर कजा फिक्र कजा जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि बि तोखे सम्झ में आई हुजे खुदा जे वास्ते उन ते अमल कजा पंहिंजनि बच्चनि खे टाइम ॾियो घर वारनि खे टाइम ॾियो पंहिंजे औलाद जी पाण तरबियत कयो मां तव्हांखे नथो रोकियां भली औलाद खे डॉक्टर इंजीनियर बनायो पर सभ खां पहिरियां पंहिंजे औलाद खे आशिक़ रसूल बनायो मां अहले सुन्नत व जमात जेका खिदमत करे आरिजा में उन्हनि जा बाज़ू जी ताक़त बणजो उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कयो उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो त तव्हांजो शहर अॻे ई आशिक़नि जो शहर आहे न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मौला अली मुश्किल कुशा हिकिड़े बि सुभान अल्लाह चयो मदीने जे ताजदार फरमायो अन नज़रु इला वजह अली जिन इबादतुन अली जे चेहरे के ॾिसण जो इबादत हाणे उहा इबादत त कई हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी कमो बेश 1 लख सवा लख सहाबी हाणे तुम ई मां की इबादत कयो सुभान अल्लाह हबीबन फरमायो परेशान न थियो अज़िक्र अली जिन इबादतुन अली जो जिक्र करण बि इबादत सुभान अल्लाह नारे हैदरी मौला अली मुश्किल कुशा जी विलादत काबतुल्लाह में मौला अली मुश्किल कुशा जी विलादत काबतुल्लाह में ऐं शहादत मस्जिद में ए मुसलमानो हे ही महीनो वा 13 रजबुल मुरज्जब सोने मौला अली मुश्किल कुशा जेको वलियन जो इमाम आ सुभान अल्लाह वलियन जो इमाम आ जैसी ताईं विलायत न मिलंदी जैसी ते मौला अली जे दर ते खैरात न घुरबी हां मदीने जे ताजदार फरमायो अन मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा मां इल्म जो शहर अदा शहर मां त हर एक शइ मिलंदी है सुभान अल्लाह हबीब छा फरमान मां इल्म जो शहर में हर शइ मिलंदी आ फरमायो व अलीयुल बाबुहा आई उन शहर जो दरवाजो मौला अली मुश्किल कुशा है उन शहर जो दरवाजो अली आ ए मुसलमानो उन सोने अली कदर नमाज न छड़ी उन अली कदर नमाज न छड़ी ते ए मुसलमानो तू ऐं मां भी कोशिश कयूं कुर्बान मौला अली मुश्किल कुशा जी शान ता विलादत काबतुल्लाह में शहादत वरी मस्जिद में सुभान अल्लाह विलादत बि अल्लाह जे घर में शहादत बि अल्लाह जे घर में ए मुसलमानो ते एड़न प्यारन सा तू ए मां मोहब्बत प्यार इश्क सिर्फ नारन सा न बल्कि अमली जिंदगी सा मुखे उम्मीद आ ते चंद जके मोहब्बत जो गालियो कयो थम उनके मथा सब तमा सा गजी अमल बि कलासी ऐं मां जेका वक्त में वध जोर थो ॾियां त पंहिंजनि बच्चनि ॾे तवजो ॾियो उन्हनि जी तालीम ॾे तवजो ॾियो त तुंहिंजी मुंहिंजी दौलत बंगला ज़मीनूं गाॾियूं न अथव तुंहिंजी मुंहिंजी दौलत बचड़ा अथव औलाद एॾा तवजो ॾियो
औलाद ते तवज्जो ॾियो, उन्हनि खे उथण सेखारियो, वेहण सेखारियो, ॻाल्हाइण सेखारियो, पंहिंजे सुने नबी जूं ॻाल्हियूं ॿुधायो, सहाबा जूं ॻाल्हियूं ॿुधायो। मां पंहिंजी तकरीर खे अल्लामा इक़बाल जे हिन बेत सां ख़त्म थो कयां, ऐं जेको मुंहिंजे सॼे तकरीर जो निचोड़ बि आहे त किसी दर्दमंद के काम आ। सुभान अल्लाह। या तो उर्दू न समझता हो, गाना समझो था, बाकी शेर न था समझो। किसी दर्दमंद के काम आ। अल्लामा इकबाल हर एक जी बाह लोने तो चवे, ओ हाजी, ओ ज़कात ॾियण वारा, ओ खैरात करण वारा, ओ दुकानदार, ओ होटल वारा, ओ अमीर, खुदा के वास्ते किसी दर्दमंद के काम आ। अदा दुखो यलन जे कम अचो, के तकलीफ वारे जी तकलीफ खत्म कयो, के परेशान हाल जी परेशानी खत्म कयो। सलाम अल्लामा इकबाल तुझी समझानी के किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। सुभान अल्लाह। पाड़े में नजर फिराए तो कर को बीमार तो कोने को तो के खबर है तो कुरान व बड़े आवाज सा पढ़न जी मुझे नबी इजाजत न लिया। ए जो अजकल शबीना हलन था मां ॾियां तो पता का फतवा लगी वने मां कोन मौलिन मां जान चढ़ा सघंदो। हां जेको कुरान बड़े आवाज सा पढ़ियो तो वने, जेकर तवा जे पाड़े में को बीमार है तो कुरान के सिलो कयो। एडो इंसानियत जो ख्याल आ, एडो इंसानियत जो कदर आ। ए मुसलमान तोर पाड़े ते नजर कंदो कर, घर वारन ते नजर कंदो कर, पांजे इलाके में नजर कंदो कर। जेकर को परेशान हाल ना दा बेटा इतने त फरमाए त अगे त पाल त मणन के मोड़ 5 किलो अटो वठी न के गरीब के ॾिनई, के यतीम के ॾिनई। यतीम केतरा असां इलाके में रहंदा, मुझे महबूब सर्टिफिकेट ॾिनो त यतीम जे मथे ते हथ रखण, जेतरा हथ जे हेठा वार ईंदा ओतरा तुंहिंजा गुनाह माफ थी वेंदा। सुभान अल्लाह। खुदा जे वास्ते गाडियुन बंगलन कपड़न के न ॾिसो, इंसानियत के ॾिसो, इंसानियत के ॾिसो। आहे त अल्लाह जो खलकियल, आहे त अल्लाह जो खलकियल। अदा तॾहिं त हाजी गुलाम नबी मैसर फरमायो हो त अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो। तू नहीं ना खुश वो नथो चवराई अगर जे गरीब आयो वॾा नसीब आयो। असां जे रसूल जहिड़ो न के जो रसूल आ। अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो। किसी दर्दमंद के काम आ, यो याद कर, एडो दुखियो कोने। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे। ये मस्त निगाह की मस्तियां किसी बदनसीब से डाल दे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मुझे गुफ्तगू में जगह के दिल आज़ार थी हुजे माज़रत खां। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि।